नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जश्न आज़ादी जो तैयारियूं उरूज ते आहिनि। जश्न आज़ादी जे हवाले सां खिपरो शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ौमी झंडनि, बेजनि ऐं रंग बिरंगी ड्रेसनि जा स्टॉल लॻाया आहिनि, जिते शहरी वॾे अंग में ख़रीदारी करे पंहिंजे वतन सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान आज़ादु करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, पर जंहिं क़ुर्बानियुनि खां पोइ असां इहो पाकिस्तान हासिलु कयो। असांखे पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ महिनत करणु घुरिजे, जीअं असांजो प्यारो वतन जो नालो पूरी दुनिया में रोशन थिए। लगाते करते शौक से। अच्छा, खरीदारी कैसे चल रही है? खरीदारी बहुत स्लो होती है। क्यों? स्कूल वगैरह बंद पड़े, कॉलेज वगैरह बंद पड़े, खरीदारी बहुत कम है, फिर भी सही है। तो ये असां मल्हायूं पिया ऐं इंशाल्लाह असांजो इहो आज़ादी ॾियारो अगरि असां न मल्हाईंदासीं पुठियां मल्हाईंदा। आज़ादी ॾियारो असां जोश जज़्बा ईद वांगुरु मल्हाईंदा। जीअं ईद जी ख़ुशी हूंदी आहे, ईअं ई असां ॿारनि लाइ, नंढनि लाइ इहो बेज वठंदा आहियूं, झंडा वठंदा आहियूं, तक़रीबूं थींदियूं आहिनि। पर हींअर स्कूल त बंदि आहिनि, पर इंशाल्लाह पोइ बि जज़्बे सां ऐं जोश जज़्बे सां पंहिंजे जश्न आज़ादी जो मल्हाईंदा। जल्दी वरितियूं आहिनि ॿारनि जे हिसाब सां, घर जे हिसाब सां वरितियूं आहिनि, असांजे प्यारे वतन जी आज़ादी जी ॾियारियूं जे हिसाब सां। कीअं ॾियारो मल्हाईंदा आहियो? माशाअल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सही मल्हाईंदा आहियूं। की नेमत आहे बाबा जी, पाक है। तैयारी पिछले साल से ज़्यादा है और प्यारें ज़ोरों शोर से चल रही है। सब अपने घरों को सजा रहे हैं और हम पाक फौज के साथ खड़े हुए हैं। कश्मीर आज़ाद होकर रहेगा इंशाल्लाह। जिए पाकिस्तान, जिए पाक फौज। मना रहे हैं पाकिस्तान हमेशा आए, हमेशा रहंदो, क़यामत ताईं रहंदो इंशाल्लाह। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।